आगाह कयो अव्हांखे त सिंध हुकूमत 25 आफ़ीसरनि खां वाधू चार्ज वापसि वठी छॾी आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। नूर मोहम्मद शाह, अख्तर इनायत भुरगड़ी, अंजुम इकबाल समेत ॿियनि ऑफिसरनि खां वाधू चार्ज वापसि वरितियूं वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अव्हांखे अपडेट कंदा हलूं। सिंध हुकूमत 25 ऑफिसरनि खां वाधू चार्ज वापसि वठी छॾियूं आहिनि। नूर मोहम्मद शाह, अख्तर इनायत भुरगड़ी, अंजुम इकबाल जमाणी समेत ॿियनि ऑफिसरनि खां वाधू चार्ज वापसि वरितियूं वयूं आहिनि। अपडेट कयूं पिया। नूर मोहम्मद शाह, अख्तर इनायत भुरगड़ी, अंजुम इकबाल जुमाणी समेत ॿियनि ऑफिसरनि खां वाधू चार्ज वापसि वरितियूं वयूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां नजीब नाइच खां। नजीब, आगाह कजो। जी बिल्कुलु, सिंध हुकूमत केतिरनि ई ऑफिसरनि खां वाधू चार्ज जेको आहे वापसि वरिती आहे, जंहिंमें 25 ऑफिसर जेके आहिनि शामिल आहिनि। इहे सभई ऑफिसर सेक्रेटरी लेवल, उनखां डायरेक्टर, उनखां अलावा डायरेक्टर लेवल जा ऑफिसर आहिनि। उनमें अख्तर इनायत भुरगड़ी, अंजुम इकबाल, रफ़ीक मुस्तफ़ा, उनखां अलावा सैयद सलमान शाह, राजा शाह ज़मान, उनखां अलावा असद ज़ामिन, उनखां अलावा सफ़दर अली बुगियो, मोहम्मद सालिक, अलावा नजीबुद्दीन सैतो, गुलाम मुस्तफ़ा सुहाग समेत केतिरा ई ऑफिसर आहिनि जिन्हनि इज़ाफ़ी चार्जिस हालात हुया उहे वापसि वठी वयूं आहिनि। ऐं हवाले सां ॿुधायो वियो आहे त जेके वाधू चार्जिस उन्हनि खां वापसि वठी आहिनि उहे ॿियनि ऑफिसरनि खे ॾिनी वेंदी जिन्हनि खे हींअर ताईं पोस्टिंग जेको आहे हालात न चइजी। ठीकु आहे नजीब, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।